उठो उठो सिंधियो कुल्हे मथे कफन कयो। उठो उठो सिंधियो कुल्हे मथे कफन कयो। फना में आ बका बपा इहाई अंजुमन कयो। उठो उठो तो सुबुह से अंधारी कारी रात आ ए सिंध तो मथा सदा सलाम आ सलाम आ। ए बेखबर सितमगर असां सां जंग बंद कर। ए बेखबर सितमगर असां सां जंग बंद कर। सदाए भाव भाव ते तीरथ संग बंद कर। छॾे जिंद सिंध जी ढोंग ढंग बंद कर। उसूल भाए पी त कोई उसूल इल्तफात आ ए सिंध तो मथा सदा सलाम आ सलाम। मुझे पार्टी अचे रहे मानवारा बशीर खान कुरैशी स्टेट ते वेठल मरकज़ी उहिदेदार साहबान साइमुनी रेदर शाह जेसन कोई महाजा ज़िले नवाब शाह जा उहिदेदार साहबान जेसन इस्लाम फेडरेशन जा मरकज़ी उहिदेदार सफदर पिरिया साहब सरदार यूसुफ खान मक्ती जो आइनो आसिफ मक्ती साहब स्टेट ते वेठल ॿिया मुंहिंजा साथियो डॉक्टर सरफराज मेमन ऐं मुंहिंजे साम्हूं धरतीअ जा वारसो जीएस मुदे जी असां जीएम सैयद। दोस्तों ये आम सवाल है आम सादी ॻाल्हि आहे त तव्हां जिन मक़सद जे लाइ हिते पहुता हो उहो निज बि निज इहो आहे त सिंध जा आशिक अचनि था उन्हनि सां कचहरी कयूं था उन्हनि जी कचहरी ॿुधूं था। हिन ग़ुलाम सिंध में जेतोणीक केतिरी मजलिसूं थियनि थियूं केतिरा ई जलसा थियनि था जुलूस थियनि था कचहरियूं थियनि थियूं बैठकूं थियनि थियूं के इनफरादी मसला के पंचायती मसला के मज़हबी मसला के सियासी समाजी मसला पर अॼोको ही मेड़ाको निज इन बुनियाद ते गॾु थियल आहे त सिंध जा सूर हिक ॿिए खे ॿुधणा ऐं ॿुधाइणा आहिनि। उन करे सिंध तव्हांजे हिन मेड़ाके ते मुड़के पई। साथियो तव्हां जेके बि हिते दोस्त आया आहियो मूंखे यकीन आहे त कंहिं न कंहिं घरनि मां आया आहियो। उहे घर वॾा हुजनि या नंढा हुजनि घर पका हुजनि या कचा हुजनि या वरी अञा बि कठावा हुजनि हर कंहिंखे पंहिंजा घर ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। घरनि जे प्यारे हुजण जो बुनियाद छा आहे? घर उन करे प्यारा थींदा आहिनि जो उहे घर भातियुनि जे कचा आहिनि ऐं पका आहिनि ते पर्दो हूंदा आहिनि। घरनि में माण्हू पंहिंजे भातियुनि सां दिलि जूं ॻाल्हियूं शेयर कंदो आहे। घरनि में माण्हू पंहिंजो तहफ़ुज़ ॼण त यकीनी सम्झंदो आहे। घर में आराम सुकून महसूस कंदो आहे। उन करे घर जी इज़त माण्हू पंहिंजी इज़त सम्झंदो आहे। ऐं न रुॻो एतिरो पर घर जे ख़िलाफ़ जेका साज़िश थींदी आहे घर बातियुनि खे ॾाढो जज़्बाती करे छॾींदी आहे। न रुॻो एतिरो पर घर खे जेकॾहिं खांस लॻी वञे त घर जो भाती केॾो बि शरीफ़ छो न हुजे ओड़े पाड़े खे बाहूं करे सॾ कंदो एसि ताईं जो जेकॾहिं घर में को हथियार हूंदुसि उनखे बि प्यार कंदो पहिरीं ॻोल्हींदो कुतनि वारनि खे ॻोल्हींदो अचो मुंहिंजे घर खे खाट लॻो आहे अचो चोर जा पेर खणो। दोस्त साथी ॻोल्हींदो आहे। इन करे तव्हांखे घर प्यारो आहे उन करे घर जी इज़त जे लाइ तव्हां सभु कुझु करण लाइ तयारु थी वेंदा आहियो। मां तव्हांखे सवाल इहो पुछण जी ज़रूरत कान्हे त छा तव्हांखे घर प्यारो हूंदो आहे। मां तव्हांखे इहो सवाल थो पुछां त छा तव्हांखे सिंध प्यारी आहे? तक़रीबन हाणे तव्हांजो इम्तिहान था वठो। सभु चवनि था ईअं जीअं घर असांखे प्यारो आहे ईअं घर जा साज़ सामान उन में जेके कपिड़ा पियला हूंदा आहिनि सभु असांखे प्यारा आहिनि। ईअं जीअं तव्हांखे मां ॿुधायो ऐं तव्हां इक़रार कयो त घर जी इज़त खे पंहिंजी इज़त सम्झंदा हो घर जे ख़िलाफ़ साज़िश खे पंहिंजे इज़त नफ़्स जे ख़िलाफ़ साज़िश सम्झंदा हो। वरी मुंहिंजो सुवाल इहो हो तव्हांखे सिंध प्यारी आहे दिलि में सभिनी चयो त सिंध प्यारी आहे। हाणे
वॾो घर आहे, सिंध वॾो घर आहे। इन सिंध में जेके शयूं आहिनि उहे दरिया खां वठी, ज़मीनुनि खां वठी, शहर खां वठी, रोज़गार खां वठी, इज़त एतिरामनि वारी रवायतुनि ताईं ऐं हितां जा पैदावारी वसीलनि ताईं इन सिंध घर में असांजे घर जा ख़बर आहिनि। पर हीअ तव्हां जेका दावा करे त घर जी इज़त जे लाइ तव्हां छा करे सघंदा आहियो, हिन में दुरुस्त आहियो। घर जी का बि शइ जॾहिं चोरी थिए तव्हां जज़्बाती थी वेंदा आहियो, पर तव्हां इक़रार जेको कयो आहे त सिंध तव्हांखे प्यारी आहे। घर सिंध जो समूरी तव्हांजी प्यारी सिंध जो दरिया चोरी थी वियो, तव्हांजी सिंध जो शहर तव्हांजे लाइ ओपरो थी वियो, तव्हांजी सिंध जा ज़मीनूं तव्हां खां बि वञो, तव्हांजी सिंध जो रोज़गार तव्हांखे न आयो। तव्हां एतिरा जज़्बाती छो था थियो जेका पंहिंजे ज़ाती घर जे लाइ थींदा आहियो? माना सिंध सां मोहबत तव्हांजी लफ़ाज़ी आहे। या वरी ईअं खणी चइजे त इनफरादी गैरत, इनफरादी बहादुरी तव्हां ते एॾो त जेको जो असर अंदाज़ आहे जो सिंध जे लाइ तव्हां नालो त ॿुधो था, सिर ॾियण जे लाइ तयारु न आहियो। मुंहिंजा दोस्तो, घर जी सरहद, घर जी चौदीवारी महफ़ूज़ न हूंदी, घर भातियुनि जी इज़त महफ़ूज़ न हूंदी आहे। ख़बर अथव त पोइ सिंध जी सरहद महफ़ूज़ न हूंदी त सिंध जी इज़त कीअं थी तहफ़ुज़ में रही सघे? थी नथो सघे। घर जी चौदीवारी उते उनते तव्हांजी नज़र न हूंदी त घर में पियल साज़ सामान जो तहफ़ुज़ नथो थी सघे। सिंध जी सरहद महफ़ूज़ न हूंदी त सिंध में मौजूदु सामान जो तहफ़ुज़ कीअं थो थी सघे? उन करे समूरी दुनिया में जेके मुल्क ॾिसो था, उन्हनि जी सरहदुनि जो तहफ़ुज़, उन्हनि जी सरहदुनि जी मज़बूती, उन्हनि मुल्कनि जी इज़त, शान ऐं तरक़ीअ जी ज़मानत शर्त हूंदो आहे। ऐं तव्हां सम्झो सम्झो था मुल्कनि जी सरहदूं खे मुक़दस न हूंदियूं आहिनि। इहो मज़हबी मसइलो न आहे। तव्हां सऊदी अरब जो हवालो वठो, तव्हां खां वधीक मज़हब जा ॼाण हूंदा, नबीअ जा पाड़ेसरी आहिनि, पर सरहद उन्हनि खे एॾी प्यारी आहे। मां चवां थो मज़हब खां उन्हनि खे सरहद वतन जी प्यारी आहे। तव्हां मुस्लमान भाउ खे वञी न ॾिसो, तव्हांखे सरहद खपण ॾियनि। हुननि खे ख़बर आहे त मुस्लमान भाई चई करे जेकॾहिं सरहद जो तक़दुस पायमाल करे असांजे मुल्क में आयो त घर जा साज़ सामान महफ़ूज़ न हूंदा। उन करे हुननि खे दलील आहे, हुननि खे जवाब आहे त मज़हब हुजे, क़ौम हुजे, कुर्म कबीलो हुजे, इनफरादी मफ़ाद हुजनि, उन्हनि समूरनि जे तहफ़ुज़ जे शर्त वतन जे सरहदुनि जी मज़बूती ऐं तक़दुस आहे। क़ौम माण्हू इहे नथो अची माण्हुनि मुल्कनि में सरहदुनि में वञी सघे त पोइ सिंध कहिड़े मसइलो आहे जो हर रोज़ ॾिसो था त पंजाब मां कॾहिं पठाणनि जो इहे ट्रेनूं उतां ढुकियूं थी सिंध में विया, मन तव्हां ख़ामोश रहो। उनजो सबबु इहो आहे त तारीख़ी वजूद रखंदड़ सिंध मुल्क, तारीख़ी हवाले सां सिंध सरहद रखंदड़ सिंध मुल्क अॼु मुल्क न आहे ऐं पाकिस्तान जे नाले में पंजाब जे पंजोड़ में कैद आहे। ऐं यादि रखे छॾियो, जेसिताईं पंजोड़ में आज़ाद नथा थियो सिंध तरक़ी त छा, सिंध बदसूरत जे वर चढ़ी वेंदी। आज़ादियूं मुंहिंजा दोस्तो, आज़ादियूं हुस्न हूंदियूं आहिनि, गुलामी बदसूरतीअ जो नालो आहे। तव्हां नोट कयो, आज़ाद मुल्कनि ते नज़र करे रहिया आहियो, आज़ाद मुल्कनि जे माण्हुनि जे चहिरनि ते मुल्क ई पंहिंजूं हूंदियूं आहिनि। ऐं सिंध दुनिया में हेड़ो पाकिस्तान जी ॻाल्हि न आहे, समूरी दुनिया में केतिरनि मुल्कनि जा शाहूकार मुल्क आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे यार जो तव्हां सिंध जा वारस पंहिंजे माल भक्ति जी मालिकी न कंदा आहियो? कहिड़े मुल्क जे माण्हू खां पुछो, हुनजे लाइ तमामु वॾो मसइलो हूंदो आहे
तो हुनखे इहो ॿुधाइजे त तूं हुन मुल्क जो माण्हू आहीं या न आहीं। असां सिंध जे माण्हुनि सां इहो असां दावो कयो, इहो असां पटड़ो पियो त यार तूं सिंध जो माण्हू ऐं सिंधी आहीं, इहो बि सम्झाइणो थो पवे त यादि रखे छॾियो सिंध जी आज़ादी जे हवाले सां सिंध जे आज़ादी जे लाइ असांखे कानूनी अखलाकी ऐं मज़हबी बि हक़ आहे त असां सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद कयूं। छो हीअ असांजो मुतालबो को नओं न आहे। हीउ कालो कचावल ॿार मुल्क पाकिस्तान जंहिंजे लाइ के अधु पढ़ियल के अणपढ़ियल के परमत जा चवंदा आहिनि त पाकिस्तान टुटो त सिंध जो छा थींदो। अरे उन्हनि खे ॿुधाइण था चाहियो हीउ 64-65 सालनि जो ॿार मुल्क त छा। मां जुमिलो चवंदो आहियां त पाकिस्तान त छा, पाकिस्तान जा ख़ालिक बि पंहिंजे माउ जे बचेदारी में कोन हा तॾहिं सिंध जवान जमान हुई। सिंध पाकिस्तान जी मोहताज न आहे, सिंध पाकिस्तान जी मोहताज न आहे। हा पाकिस्तान सिंध जो मोहताज आहे। सिंध जेकॾहिं इन पाकिस्तान जे पंजोर जे हवाले सां टैक्स ॾियणु बंदि करे, जेकॾहिं सिंध बहादुरी जो मुज़ाहिरो करे पंहिंजे शहरनि खे ताबूत करे, इहो पाकिस्तान कंगाल अथव। इन करे शाहूकार सिंध जा गैरतमंद साथियो सिंध जे लुड़कनि खे मुल्कनि में तब्दील कयो। इहो तव्हां ते ऐन फर्ज़ आहे, तारीख़ जो तव्हां ते कर्ज़ आहे, सिंध जो कर्ज़ आहे त तव्हां इन हथरादू गैर मज़हब गैर अखलाकी मुल्क जो इनकार करे तारीख़ी ऐं फितरी तक़ाज़ाउनि मुताबिक़ सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद में शामिल थी वञो। कहिड़ो मुतालबो आहे असांजो बाक़ी साईं GM सैयद जो समूरो फिक्र फ़लसफ़ो आख़िर कहिड़ी ॻाल्हि ते ॿधल आहे जो पंजाब जी मिशनरी काबिल आहे, उतां जी मीडिया काबिल आहे ऐं सिंधी माण्हू अफ़सोस सिंधी माण्हू बि असांखे कावड़ कनि तनक़ीद में तीरनि था असांखे घायल कनि। सबबु छा आहे साईं GM सैयद छा त कयो सिर्फ़ मुख़्तसरन तौर त सिंध तारीख़ जी रोशनी में हिकिड़ो मुल्क आहे, सिंधी तारीख़ हवाले सां हिकिड़ी क़ौम आहिनि ऐं आज़ादी असांजो हक़ आहे। इहो फ़लसफ़ो इहो फिक्र आहे साईं GM सैयद जो। ॿुधायो सिंधी तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाए तव्हांजे ख़िलाफ़ न आहे। पाकिस्तान पंजाब पंहिंजे साथारनि जे लाइ इहो फिक्र फ़लसफ़ो तमामु वॾो मुखालफ़त में आहे। हुननि खे ख़बर आहे सिंध आज़ाद थींदे हितां जी मिल्कियत ते हुननि जो हक़ न रहंदो, सिंध आज़ाद थींदे हितां जे शहरनि ते कब्ज़े करण जो हुननि खे हक़ न रहंदो, सिंध आज़ाद थींदे हितां जी ज़मीनुनि ते हुननि जो हक़ न रहंदो। अचो पंहिंजी धरतीअ जा वारस थियो, अचो पंहिंजे ईंदड़ नस्ल खे रोशन मुस्तक़बिल लाइ जदोजहद